वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खां पोइ सदाकत ऐं अमानत वारो बुत भोरा भोरा थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खां पोइ सदाकत ऐं अमानत वारो बुत भोरा भोरा थी वियो आहे। जॾहिं त वज़ीर आज़म चयो आहे त को बि कानून खां मथां न आहे, फ़सादी जथनि बदिरां कानून अॻियां सिर झुकाईंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खां पोइ सदाकत ऐं अमानत वारो बुत भोरा भोरा थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। नाज़रीन, वज़ीर आज़म चयो आहे त इलेक्शन कमीशन तोशाखाना रेफरेंस में इंसाफ़ कयो आहे। वज़ीर आज़म चयो आहे त वज़ीर आज़म जे उहिदे खे ज़ाती मुनाफ़े जो ज़रियो बणायो वियो। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। नाज़रीन, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खां पोइ सदाकत ऐं अमानत वारो बुत भोरा भोरा थी वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त को बि कानून खां मथां न आहे, फ़सादी जथनि बदिरां कानून अॻियां सिर झुकाईंदासीं। वज़ीर आज़म चयो आहे त इलेक्शन कमीशन तोशाखाना रेफरेंस में इंसाफ़ कयो आहे, जॾहिं त वज़ीर आज़म जे उहिदे खे ज़ाती मुनाफ़े जो ज़रियो बणायो वियो। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। नाज़रीन, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खां पोइ सदाकत ऐं अमानत वारो बुत भोरा भोरा थी वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त को बि कानून खां मथां न आहे, फ़सादी जथनि बदिरां कानून अॻियां सिर झुकाईंदासीं। इलेक्शन कमीशन तोशाखाना रेफरेंस में इंसाफ़ कयो आहे, जॾहिं त वज़ीर आज़म जे उहिदे खे ज़ाती मुनाफ़े जो ज़रियो बणायो वियो। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खां पोइ सदाकत ऐं अमानत वारो बुत भोरा भोरा थी वियो। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। नाज़रीन, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त को बि कानून खां मथां न आहे, फ़सादी जथनि बदिरां कानून अॻियां सिर झुकाईंदासीं। इलेक्शन कमीशन तोशाखाना रेफरेंस में इंसाफ़ कयो आहे। वज़ीर आज़म जे उहिदे खे ज़ाती तौर ते मुनाफ़े जो ज़रियो बणायो वियो आहे। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खां पोइ सदाकत ऐं अमानत वारो बुत भोरा भोरा थी वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त को बि कानून खां मथां न आहे, फ़सादी जथनि बदिरां कानून अॻियां सिर झुकाईंदासीं।